नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सिंध में कोरोना पाबंदियुनि में नरमी जो ऐलान। मार्केट्स राति 10 वॻे ताईं खोलण जी इजाज़त ॾिनी वई। कराची में रुगो आचर ते मार्केटूं बंदि रखी वेंदियूं। हफ़्ते जा 6 ॾींहं मार्केट्स राति 10 वॻे ताईं खोलण जी इजाज़त हूंदी। इंडोर डाइनिंग बि राति 12 वॻे ताईं खोली वई। इंडोर शादी समेत ॿियनि तक़रीबुनि जी बि इजाज़त ॾिनी वई। घरनि मां कमु करण जी शर्त बि ख़तमु कई वई। हाणे ऑफिसुनि में 100% अमलो कमु करे सघंदो। पब्लिक ट्रांसपोर्ट में 50% ऐं रेल गाॾियुनि में 70% मुसाफ़िरनि खे इजाज़त हूंदी। सुप्रीम कोर्ट चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ बरक़रार। चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी बाबति दरख़्वास्त ॿुधण जोगी नाहे। सुप्रीम कोर्ट जा रिमार्क्स। जमहूरियत मुल्क जी बका ऐं सलामती जी ज़मानत आहे। पीपी क़यादत ऐं कारकुननि जमहूरियत लाइ बेमिसाल क़ुर्बानी ॾिनियूं। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 1973 जो जमहूरी आइन ॾिनो। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत ख़ातिर क़ैद ऐं ॾुखियनि खे मुंहुं ॾिनो। मज़बूत जमहूरियत लाइ जमहूरी सोच अख़्तियार करणी पवंदी। आइनी तरमीम सां पार्लियामेंट बाइख़्तियार थी, जेका जमहूरियत जी शोभा आहे। आमरियत हिकु दहशत हूंदी आहे जेका मुआशिरे खे अदम बर्दाश्त जो शिकार कंदी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो जमहूरियत जे ॾियण ते पैगाम। अॻूणे वरी वज़ीर क़ाइम अली शाह ख़िलाफ़ शहदादपुर में ज़मीन अलॉटमेंट वारो मामलो। नैब प्रोसिक्यूटर चवे थो जवाबदार ख़िलाफ़ हिकु रेफरेंस दाख़िल थी चुको आहे। क़ाइम अली शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण लाइ जांच कई पई वञे। अदालत पारां नैब प्रोसिक्यूटर सखर ते कावड़ जो इज़हार। जेकॾहिं क़ाइम अली शाह जी जांच में ज़रूरत नाहे त केस खे ख़तमु कयो वञे। नैब खे क़ाइम अली शाह खे गिरफ़्तार नाहे करणो त केस हलाइण जी ज़रूरत नाहे। जस्टिस इक़बाल कलोड़ जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। मुल्क में कोरोना वायरस जी चौथी लहर कहर बणिजी वई। क़ातिल कोरोना खे वधीक 73 मरीज़ फोत। फौतुनि जो अंग 26,938 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 2,714 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 12,12,809 थी वियो। हेल ताईं 11,08,339 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वायरस जी शरह 4.78% रही। कराची में कहर जी गर्मीपद 40 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते कराची में गर्मी जी शिद्दत सुभाणे ताईं जारी रहण जी अकथी करे छॾी। डायरेक्टर मौसमियात चवे थो गर्मी जो ज़ोर सुभाणे शाम ताईं घटिजण जो इम्कान आहे। आला भरसां क़ौमी शाहराह ते बमरा फाटक वटि मोटरसाइकिल ऐं ट्रालर विच में टकर। माउ धीउ फौत थी वियूं। फौतुनि में नाइला राजपूत ऐं संदसि 8 वरनि जी नियाणी हानिया शामिल। फौती औरत जो ॾेर अदनान राजपूत सख़्त ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। भिरिया रोड में रेलवे फाटक भरिसां 7 वरनि जे नीगर जो लाश हथायो। फौती नीगर जी सुञाणप साहिल बाग़वी तौरु थी। ख़ैरपुर जे ठेड़ी पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान मारिजी वियो। फायरिंग में नौजवान फहाद मेमण मारिजी वियो। इलाइक़े में डहकाव। कड़ियो गवर में पुलिस लाकअप में नौजवान पुरस्कार नमूने फौती नौजवान एजाज कोरी जे वारसनि पारां तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। फौती नौजवान एजाज कोरी जे वारसनि जो शहीद फाज़िल राव चौक ते धरणो रोड ब्लॉक। ऐं पाणे आख़िर भरिसां मुबैना तौरु नौजवान अगवा। संदसि मोटरसाइकिल कमनि जे फसल मां हथाई। ॻोठ सूमर ॾखण जो रहवासी फिदा हुसैन सूमरो गुज़िर राति खां घर न पहुतो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त हिननि जी कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। नौजवान खे अगवा कयो वियो आहे।